कश्मीर जो योम यकजहती मल्हायो वञे उन हवाले सां तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे? अदा हमेशह असां हर साल जेको आहे उहो कश्मीरियुनि सां असां सॉलिडेरिटी डे जेको आहे उहो मल्हाईंदा आहियूं। ऐं जॾहिं त सॼी दुनिया खे ख़बर आहे त जॾहिं पार्टीशन थियो हो त उन वक़्तु जेके मुस्लिम मेजॉरिटी स्टेट्स हुयूं उहे पाकिस्तान में अचणियूं हुयूं, पर कश्मीर हालांकि मुस्लिम मेजॉरिटी स्टेट हुई, पर उन जो जेको रूलर हुयो, जेको प्रिंस हुयो, उहो हुयो नॉन मुस्लिम हुयो। त उन जे करे मतिलबु कि कश्मीरियुनि जे अवाम खां बिना पुछण जे उन्हनि खे इंडिया में जेको आहे शामिलु करण जी मतिलबु कि तजवीज़ ॾिनी वई, जंहिंजे करे अॼु ॾींहं ताईं इहो जेको आहे मसइलो उहो हिकु हॉट वाटर आहे, न रुगो पाकिस्तान इंडिया जे लाइ पर हिन सॼे एशिया जे खिते जे लाइ। सो असां हमेशह हर साल ऐं जेसिताईं असां आहियूं इहा आवाज़ उथारींदा रहंदासीं त कश्मीरियुनि खे जेको आहे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे, उन्हनि खे जिथे हू चाहिनि था, छो जो हू पाण हिकु मुस्लिम मेजॉरिटी स्टेट आहे ऐं मुस्लिम मेजॉरिटी आहे हिकिड़ो हिसो आहे जंहिंखे पाकिस्तान में अचणु खपे। न रुगो असां चऊं था इहो, बल्कि यूनाइटेड स्टेट्स में बि इहा करारदाद पास थी आहे त कश्मीरियुनि खे इहो हक़ु ॾिनो वञे त हू पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कनि। ऐं असांखे यकीन आहे त हू बि इहो ई फ़ैसिलो कंदा त हू पाकिस्तान सां गॾु हूंदा। असां न रुगो अॼु पर हमेशह दुआगू बि आहियूं ऐं कोशिशूं बि जारी रखूं था त जीअं हुननि खे पंहिंजी आज़ादी बि मिले ऐं पंहिंजी मर्ज़ी सां पाकिस्तान में अचण जी जेको आहे उहो मौक़ो बि मिले। पाकिस्तान जिंदाबाद।